त यंगस्टर्स ऐं ॿारनि जो सोशल मीडिया जो टू मच इस्तेमालु आहे। असां मूंखे ॿुधायो त यंग एज में सोशल मीडिया जो घणे इस्तेमालु इंसान जे ॿार जी ज़हनी सिहत ते कीअं असरु करे थो? अच्छा बाक़ जेके पेशेंट असां वटि अॼुकल्ह अचनि था उहे इलाही इन ई मसइले जो शिकार आहिनि। त न सिर्फ़ु यंगस्टर्स बट ॿारनि खे मोबाइल माना ॿार पैदा थिए थो ऐं तव्हां स्क्रीन हुनखे ॾेई छॾियो था। इहो पेरेंट्स जी सभिनि खां वॾी गफ़लत आहे अॼु जे दौर में। त 2 साल जो ॿार 1.5 साल जो ॿार बिल्कुलु हुन सां कोई इंटरेक्शन न आहे, उहो स्पीच डिले सां अचे थो, ॻाल्हाए नथो। पेरेंट्स चवनि था त अलाए सम्झ में नथो अचे असांजो ॿारु ॻाल्हाए छो नथो, बट मेन वजह इहा न आहे त ॿारु कंहिं शइ में डिलेड आहे, तव्हां हुनखे स्क्रीन एॾी ॾेई छॾी आहे त तव्हांजो ॻाल्हाइण ॻाल्हि ॿोली हुन सां ख़तम थी वई आहे, त ॿारु सिखंदो कीअं? न सिर्फ़ु हिकु पैदा थियल यंगस्टर न पर हिकु पैदा थियल ॿार खे तव्हां स्क्रीन ॾेई छॾियो था। इहा पेरेंट्स जी गफ़लत आहे ऐं माना मां त सम्झां थी दिस इज़ वेरी अलार्मिंग फॉर अस एज़ अ होल नेशन कि तव्हांखे लॻे थो त ॿारु पैदा थी स्क्रोल करे थो ऐं यकीन कयो त पेरेंट्स एॾो फ़ख्र सां ॿुधाईंदा आहिनि त ॿारु स्क्रोल करणु शुरू करे छॾियो आहे, यूट्यूब पाण खोले छॾंदो आहे, टिकटॉक पाण स्क्रोल करे थो। ईअं ई आहे। मैडम इहो ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे त इन सॼी सिचुएशन में ॿारनि जी ज़हनी सिहत जे मथां केतिरो असरु थो पए, नफ़्सियाती तौर ते उन्हनि जे मथां छा इम्पैक्ट थो रहे, इहे कार्टून वग़ैरह ॾिसण, रील्स वग़ैरह। ऐं वरी उहे नंढा ॿार जेके उथंदे ई जेसि ताईं सोशल मीडिया ते आहिनि त पोइ वरी जॾहिं उहे पढ़ाईअ में वञनि था, स्कूल में वञनि था, त उन्हनि जो पढ़ाई ऐं स्टडीज़ में उन्हनि जो जेको ग्राफ आयो आहे, एवरेज जेका आहे उहा कीअं आहे, केतिरो मुतासिर थिए थो? अच्छा, जेके असां ॿारनि खे राइम्स वग़ैरह ॾेखारींदा आहियूं उहो ॿारु सिखंदो आहे हिकु तरह सां, पॉज़िटिव इम्पैक्ट आहे, बट नेगेटिव आहे त उहो इलाही स्टिम्युलेटेड हूंदियूं आहिनि। तव्हां ॾिसंदा हूंदव त उहो कलरफुल इलाही, उन में स्क्रीन जल्दी जल्दी इलाही हलंदी वेंदी आहे, इलाही आवाज़ हूंदी आहे, म्यूज़िक हूंदी आहे। उन सां जॾहिं ॿारु शुरू खां उहो ॾिसंदो अचे थो त उन सां ॿार जो जेको अटेंशन स्पैन आहे, जेको चवंदा आहिनि ॿार वेहनि नथा हिकु जॻह, पढ़ाई में ध्यानु नथा लॻाए सघनि, इहो इलाही वॾो इम्पैक्ट करे थो तव्हांजी ब्रेन खे डिवेलप करण में। ॿार जी डेवलपमेंट उते ई रुकिजी वञे थी जॾहिं हू स्टिम्युलेटेड कार्टून्स, इहे कोकोमेलन ऐं ॿियूं राइम्स ॾिसे थो। त सभिनि खां पहिरियों त इन राइम्स ते बैन कयो। तव्हां ॿार खे स्लो मोशन वारियूं शयूं ॾेखारे सघो था, पर हू बि 2 साल खां पोइ। जेकी असांजी WHO जी गाइडलाइंस आहिनि उन में इहो आहे त ॿार खे 2 साल ताईं तव्हां ॾेखारियो ई न त फ़ोन छा आहे, टीवी छा आहे, या आईपैड्स, टैबलेट्स, इहे सभु बिल्कुलु इंट्रोड्यूस ई न कयो ॿार खे। 2 साल खां पोइ बि ॿारु वीडियो कॉल ते ॻाल्हाए सघे थो, बट उहो बि इलाही लिमिटेड। ठीकु आहे। अच्छा मालवी साहिबा, असांखे इहो ॿुधाइजो हिन सॼे इम्पैक्ट सां जेको असां वटि साम्हूं शयूं अची रहियूं आहिनि, असां वरी नौजवाननि जे लाइ बि ॻाल्हाईंदा हुआसीं। तव्हां छा था सम्झो सोशल मीडिया जो जेको इस्तेमालु आहे, घणो यूज़ आहे, छा उहो अॼुकल्ह डिप्रेशन वग़ैरह फैलाइण में बि जेको आहे मदद ॾेई रहियो आहे? त इन हिकिड़ो डिप्रेशन आहे, हिकिड़ी एंज़ाइटी आहे, ऐं हिकिड़ी वरी चवंदा आहियूं इंसोम्निया, हिकिड़ी बीमारी जंहिंमें निंड न अचण वारी बीमारी आहे। वरी इन्हनि शयुनि खां बचाव जो बि तरीक़ेकार ॿुधायो त कीअं तरीक़े सां इंसान इन्हनि शयुनि खां थोरो किनारो करे इंसान फिज़िकल एक्टिविटीज़ में इस्तेमालु थी थो सघे पंहिंजे पाण खे? ॾिसो, हाणे यंगस्टर्स जी जिते ॻाल्हि कयूं था त असांजो जेको फेसबुक मेटा आहे उनजी हिकिड़ी गाइडलाइन आहे त 13 साल ताईं तव्हां अकाउंट नथा ठाहे सघो। बिल्कुलु ठीकु आहे, बट यूरोप जे कुझु इलाइक़नि में, कुझु जॻहनि में इहो गाइडलाइन आहे त 14 खां 16 इयर्स ताईं तव्हां फेसबुक बिल्कुलु यूज़ नथा करे सघो। सही। हाणे शायदि पंजाब गवर्नमेंट बि कोई अहिड़ो बैन हयो आहे जेको 16 इयर्स खां हेठि आहिनि, उहे ॿार बिल्कुलु बि सोशल मीडिया नथा यूज़ करे सघनि। सही। इन तौर सां अगरि ॾिठो वञे त सही बि आहे, बट आई गेस कि 18 साल ताईं बि ॿार इमोशनली मेच्योर न हूंदो आहे। इमोशनल मेच्योर तव्हां पेरेंट थी करे ॿार खे करे सघो था। ॾिसो, एक्सेसिव यूज़, ॿार हिकिड़ो अगरि जज नथो करे सघे, बार बार नोटिफिकेशंस चेक थो करे, पंहिंजा लाइक्स कमेंट्स चेक थो करे, त ई ॿार इमोशनली इंटेलिजेंट न आहे। तव्हां हुनखे 18 साल जो ॿार बि अगरि ईअं थो करे त तव्हां हुनखे सोशल मीडिया ॾियो, पर सुपरविजन जे अंडर हुनखे ॾियो, छो त पोइ डिप्रेशन, एंज़ाइटी, ॿार सॼी राति नथा सुम्हनि, पोइ स्कूल जा चैलेंजिस अलॻि था थियनि उन्हनि जे लाइ।
अच्छा मां चाहियां थी ॿार खे जॾहिं तव्हां सोशल मीडिया ॾियो त सुपरविजन हमेशह रखो, 18 साल ताईं सुपरवाइज रखो। सही, पर जॾहिं असां AI जो ॻाल्हायूं था, टेक्निकल ऐं डिजिटल दौर अची वियो आहे, त पोइ छा इन में असांजा ॿार ऐं असांजा नौजवान पुठिते न रहिजी वेंदा अगरि उहे 18 17 16 सालनि ताईं बि अगरि सोशल मीडिया ते न अचनि, त पोइ इहे था चवनि त असांजा ॿिया दोस्त अॻिते वधी विया आहिनि, असां पोइ पुठिते रहिजी वेंदासीं। एग्जैक्टली, हाणे इहो लो सेल्फ एस्टीम असांजे ॿारनि में ईअं थो अचे, तव्हां सोशल मीडिया तां त सिखो नथा न, असां गूगल ॾेई सघूं था, असां AI ॾेई सघूं था, बट हू बि तव्हां हिस्ट्री ऑन रखंदा त उहो सुपरवाइज्ड रहंदो ॿार। सही, बट सोशल मीडिया ते अलॻि चैलेंजेस आहिनि, सोशल मीडिया रिस्ट्रिक्टेड काथे बि न आहे, उन ते कुझु बि कॾहिं बि अची वेंदो आहे। ठीकु आहे, त कंपैरिजन, स्लीप इश्यूज़, लो सेल्फ कॉन्फिडेंस, डिप्रेशन, ॿिए सां कंपेयर करणु त उहो छो बहितर आहे, मां छो घटि आहियां, मां पोइते आहियां। प्लस असांजा जेके वॾा आहिनि, अगरि उहो पाण सोशल मीडिया ते एतिरो रहंदा, हर वक़्तु ॿार सां इंटरेक्ट न कंदा ऐं सोशल मीडिया यूज़ कंदा, लाइक्स कमेंट्स चेक कंदा, त माना तव्हां बि पोइ इमोशनली मैच्योर न आहियो। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे, असल में वॾनि खे वधीक सिखण जी ज़रूरत आहे। मुंहिंजे ख़्याल में ॿार त नओं दुनिया में अचे थो, पैदा थिए थो, हुनखे त असां जंहिं सांचे में विझंदासीं उहा शिकल इख्तियार करे वेंदो। त मुंहिंजे ख़्याल में वॾनि खे पेरेंट्स खे एजुकेट करण जी, उन्हनि खे हिन शइ जी नज़ाकत खे सम्झण जी ज़रूरत आहे।